समूरी सिंध जी हाँ टिकराठो जे वाहन में पाणी पहुची न सघियो। हितां जे मारूड़नि जो गुज़र सफ़र ज़राअत ऐं चौपायो माल ते आहे, पर बदकिस्मती सां हिन भेरे बि जेको टिकराठो जे वाहन में पाणी टाइम ते न पहुची सघियो, जंहिंजे करे ज़मीनियूं बंजर बणिजी चुकियूं आहिनि ऐं पाणी जे न हुजण सबबु चौपायो माल उन विघी मरण लॻो आहे। टिकराठो जी महर मैनर जे आबादगारनि जो पाणी न पहुचण ख़िलाफ़ सिंध टीवी आॾो दाहींदे चयो त साईं महर मैनर में पाणी कोन्हे, पुछड़ी आहे असां वटि जे पाणी हिन महिल ताईं न पहुची सघियो आहे। 6 महीनो बीठो आहे, पाणी कोन्हे को, माल बि मरे थो पियो ऐं पाणी जरो असांजो हितां जो कोड़ो आहे, तमामु कोड़ो आहे ऐं माण्हू हितां लॾ पलाण करे ॿाहिरि हलिया विया आहिनि। असांजी अर्ज़ु आहे त असांखे महिरबानी करे असांजी हिन शाख में पाणी ॾिनो वञे। पुछड़ी में पानी की शदीद किल्लत है, इन वजह से इतने माल भी मरे थो ऐं पानी न मिला है तो इतने पानी वध में वध जल्दी पहुंचाने की कोशिश करे। पानी कोने ते महर मैनर जी पुछड़ी ते माल उन मरे थो चौपायो हाणे त जर बि कौड़ा न था काॾे लॾे वञो। अब आबादगार पुछड़ी महर मैनर जा आहियूं, इहे सभु गॾु थिया आहियूं, पाणी न आहे ऐं जेको आहे त माल चौपायो मरण लॻो आहे। वसवारनि खे अपील आहे त पाणी ॾिनो वञे महर मैनर जी पुछड़ी में, जे पाणी कोड़ो आहे, माल मरण लॻो आहे। महर मैनर जे आबादकारनि सिंध सरकार ऐं वस वारनि खे अपील कई त वाहन में पाणी छोड़ करे संदन हयातियूं ऐं चौपायो माल खे मरण खां बचायो वञे। कैमरामैन मुग़ल मार सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, टिकराठो।